अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों, अॼु अवां खे तकरार ड्रामे जे अहम मालूमात ॾियण वारो आहियां। इन वीडियो में तमामु घणो कुझु हूंदो। वीडियो ॾिसण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं घणनि दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों, तकरार ड्रामो कुझु टाइम खां कोन पियो अचे ऐं इंशाअल्लाह हिन सूमर खां शुरू थी वेंदो। ऐं अवां खे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु तकरार ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा ज़ोर ऐं शोर सां हली रही आहे। तकरार ड्रामे में 3 कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। हुन जे डायरेक्शन जेका आहे उहा वधाई वई आहे। को डायरेक्शन में असांजो पिरी प्यारो दोस्त जंहिं अवां खे तमामु बहितरीनु फिल्म ॾिनी हुई जागीर, नज़ीर बिरोही साहब, उहे बि हिन जेको ड्रामे में को डायरेक्टर जो कमु करे रहिया आहिनि ऐं उनखां अलावा हिन ड्रामे में बि हू नज़र ईंदा ऐं तमामु बहितरीनु जेको ही ड्रामो आहे उहो हलंदो ऐं नवां मोड़ ईंदा। उन में नयूं इंट्रियूं थियण वारियूं आहिनि। कहिड़ी बि नई इंट्री आहे उनखां पहिरियां अवां खे हिकिड़ी ॿी अहम मालूमात ॾींदो हलां। शायदि अवां खे इहा ख़बर न हुजे त हिन ड्रामे में हिकु सिंध जो वॾो नालो जेको आहे उहो कमु करे रहियो आहे। खलील आरिफ सूमरो साहब। खलील आरिफ सूमरो जे बारे में अवां खे ॿुधाईंदो हलां त सिंध जो नाले वारो शाइर जंहिं गानो लिखियो हो, मदहोश जे मरी वञे त होश खे संभारजो, मारजो न धारजो, मां पखी हाँ प्यार जो। एॾो ज़बरदस्त गानो लिखण वारो, एॾो ज़बरदस्त शाइरी करण वारो शाइर अहमद ख़ान मदहोश पूरी सिंध हुनखे सुञाणे थी। उनजे नाले खां केरु आहे जो वाक़ुफ़ु न आहे। जंहिं बि हीउ गानो ॿुधो आहे त हू अहमद ख़ान मदहोश खे बिल्कुलु सुञाणींदो हूंदो ऐं हू अवामी शाइर हुयो। उन अवामी शाइर जो पुटु जेको आहे खलील आरिफ सूमरो हिन ड्रामे में कमु करे पियो। शायदि अवां खे न आहे मालूम, अवां खे ॿुधाईंदो हलां त हुनजी मूं तस्वीर बि थंबनेल में ॾिनी आहे। खलील आरिफ साहब हिकु तमामु बहितरीनु इंसान आहिनि, बहितरीनु शाइर आहिनि, बहितरीनु अदीब आहिनि ऐं उन्हनि जूं अवां हुन जूं लिखणियूं फेसबुक वग़ैरह या ॿियनि सोशल मीडिया जे जेके प्लेटफॉर्म ते या किताबनि में हिकु तमामु बहितरीनु लिखणियूं आहिनि। ही तमामु बहितरीनु इंसान आहिनि। जॾहिं बि असांजी मुलाक़ात थींदी आहे, मुंहिंजी मुलाक़ात एतिरी बि न आहे, बसि 2 दफ़ा हू मीरपुर माथेलो में आयो। ॿिई दफ़ा मुंहिंजे उस्ताद खजू फर्ज़ंद मलिक खजू जी जेका दावत ते आयो, उहो स्टेज ड्रामा हुया, उन स्टेज ड्रामनि ते आयो, हुते मुलाक़ात थी। हिकु तमामु बहितरीनु इंसान सां गॾु बहितरीनु शाइर, बहितरीनु एक्टर, बहितरीनु लेखक, हुनजी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। त ही माण्हू जेको आहे ही तकरार में ऑलरेडी कमु करे पियो। उनखां अलावा जेका नज़ीर बिरोही जी इंट्री आहे उहा बि नई आहे। उनखां अलावा गज़ल एंजल गज़ल जेका हिकु ख़ूबसूरत अदाकारा आहे, तमामु बहितरीनु अदाकारा आहे, उन जी हिन ड्रामे में इंट्री थी चुकी आहे। ऐं जीअं ई क़िस्तूं हलंदियूं अवां हिन खे ॾिसंदव। तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो जेको तमामु बहितरीनु लोकेशननि ते फिल्मायो पियो वञे, नवां मोड़ अचनि पिया। जेके दोस्त ड्रामो ॾिसनि पिया, जेके इंतज़ार में आहिनि, जेके दोस्त कॉलूं कनि पिया, मां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो इंशाअल्लाह हिन जेको सूमर ईंदो हिन तां हली वेंदो। उनखां अलावा नयूं इंट्रियूं हूंदियूं, नया मोड़ हूंदा, नयूं शयूं हूंदियूं ऐं हिकु नए जोश ऐं जज़्बे सां ही टीम अची रही आहे।
कुछ टाइम वक़्फ़े खां पोइ वरी ईअं सम्झो त हिकु नओं प्रोजेक्ट खणी अची रही आहे, हिकु नओं जज़्बो, नई जेका कुझु कास्ट आहे उहा खणी अची रही आहे, हिकु तमामु बहितरीनु ड्रामो। ऐं उनखां अलावा हिन जा जेके स्क्रिप्ट जेको हाणे लिखियो वियो आहे उहो तमामु बहितरीनु स्क्रिप्ट। ऐं अव्हांखे ख़बर आहे त साईं नूर ज़हूर जी जेका कहाणी आहे उहा केॾी न प्यारी कहाणी हूंदी आहे, हिकु मक़बूल कहाणी हूंदी आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध जा जेके बि नाले वारा आर्टिस्ट आहिनि, नाले वारा अदाकार आहिनि, उन्हनि जो जेको हीउ उरूज आयो आहे, हुननि जो जेको हीउ नाउं थियो आहे, इहो साईं नूर ज़हूर जे लिखणियुनि जे करे। छो त न साईं नूर ज़हूर जी लिखणी, अव्हां ॾिठो ज़हर ज़िंदगी खे, अव्हां ॾिसो पिया तकरार खे, अव्हां ॾिसो पिया मुहबतनि जे माॻ खे। हीअ जेके हिकु कड़ी आहे 3 ड्रामनि जी जेके सिंध TV ते हलनि पिया ऐं मक़बूल वञनि पिया, अहिड़ा ड्रामा ज़बरदस्त ड्रामा ही जेके आहिनि ही तमामु मक़बूल वञनि पिया। इन्हनि ड्रामनि जी जेका लिखणी आहे उहा आहे साईं नूर ज़हूर साहब जी। साईं नूर ज़हूर साहब हिकु बहितरीनु इंसानु जेके ॾींहुं राति महिनत करे थो असांखे अहिड़ा ड्रामा ॾींदा आहिनि। त हीउ ड्रामो जेको आहे इनखे साईं तमामु बहितरीनु नमूने लिखे पियो ऐं हिन में वॾा दिलचस्प जेके कैरेक्टर आहिनि उहा ॾिना विया आहिनि। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु ॿियो ड्रामो KTN ते हलण वारो आहे, हवेली। मूं उन बारे में वीडियो बि ठाही आहे, मां अॻिते बि वीडियो ठाहींदुसि। हीउ हवेली ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो जिन जो प्रोमो हली चुको आहे, ही तमामु टीज़र हली चुको आहे, प्रोमो हाणे हलंदो। ऐं ही तमामु बहितरीनु ऐं वॾी कास्ट आहे सिंध जे नाले वारनि अदाकारनि जेके जन PTV ते कमु कयो ऐं ॿिया न्यू टैलेंट हुन में ईंदा। थी सघे थो मां बि हिन ड्रामे में अचां, हवेली में, छो त मंज़ूर दानिश साहब सां ॻाल्हि थी चुकी आहे। हुन चयो त जेको 3 स्पेल हूंदो बात हाणे ॿियो कंप्लीट थियण वारो आहे, हुन में अव्हांखे बि कास्ट कयो वेंदो। हिकु तमामु बहितरीनु ड्रामो हूंदो, उहो बि KTN अव्हां जे लाइ हिकु तमामु बहितरीनु ड्रामो खणी अचे पई। त दोस्तो, उनखां अलावा मां हिकु ॿी फिल्म अव्हां जे लाइ खणी ईंदुसि, जल्लाद। हुन जी कहाणी बि लिखां पियो ऐं तमामु जल्द उहा फिल्म ईंदी ऐं अव्हां जो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। 3 प्रोजेक्ट अव्हां जे आॾो ईंदा। तकरार वरी रीशूट थी करे अचे पियो ऐं हवेली, उनखां अलावा मुंहिंजी फिल्म जलाद, अहिड़ा प्रोजेक्ट सिंधी मीडिया अव्हांखे ॾेई रही आहे तमामु जल्द। त इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त ऐं वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो, लाइक कमेंट ऐं शेयर कंदा वञो, जीअं घणनि दोस्तनि ताईं ही वीडियो पहुची सघे। त इन ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जेॾां पेर तेॾां ख़ैर।